नाज़रीन, जरवार मां ख़बर शामिल कंदा हलूं। जरवार SSP घोटकी जी खुलियल कचहरी थी गुज़री, जिते माण्हुनि मुख़्तलिफ़ शिकायतूं कयूं ऐं SSP घोटकी SHO जरवार खे हल करण लाइ चयो। तफ़सील मूजिब जरवार में SSP घोटकी जी खुलियल कचहरी थी गुज़री, जिते मुख़्तलिफ़ माण्हुनि शिकायतूं कयूं, जिते माण्हुनि चयो त जरवार ऐं उन जे भरपासे पुलिस जा केतिरा ई पिकेट क़ाइमु कया विया आहिनि। उन्हनि खे अमन अमान खे बहितर करण जे लाइ ॿीहर बहाल कयो वञे ऐं कुझु अरसो अॻु औरताणे आवाज़ ते हरखजी ज़हूर मशहूरी जे भाउ पारां SSP घोटकी खे चयो वियो त उन खे अगवा थिए 1 महीनो थी वियो आहे, मगर हू अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। उन जे जवाब में SSP घोटकी चयो त हू औरताणे आवाज़ ते हरखजी अगवा थियो आहे, जेको हिन टाइम तंगवाणी जे कचे में आहे ऐं असांजो उतां जी पुलिस सां बि राब्तो आहे। जल्द उन खे बाज़ाब करायो वेंदो।